बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चाला दोस्तों, खुश आयो खैरा। उम्मीद तो क्या तो तव्हां सब खैरियत सां हूंदा। दोस्तों, मां अॼु सिंध जे हिकिड़े मशहूरु शहर में बीठो आहियां, जिते हिकिड़ी शइ मूं ॾिठी, मूंखे ॾाढो पसंदि आयो। तव्हां बि ॾिसो त मां कहिड़े शहर में बीठो आहियां ऐं मूंखे इन जो जवाब बि ॾियो। पाकिस्तान जो ख़ूबसूरत झंडो, ख़ूबसूरत परचम तमामु सुहिणे नमूने सां लॻल आहे ऐं तमामु वॾे ऊचाईअ सां। तव्हां मूंखे ॿुधाए सघो था त मां कहिड़े शहर में बीठो आहियां। दोस्तों, सिंध जे हिकिड़े क़दीम शहर में बीठो आहियां। क़दीमी माग, क़दीमी शहर, पर उते मूंखे हिकिड़ी शइ ॾाढी पसंदि आई। सोचियुमि त तव्हां दोस्तनि सां बि शेयर कयां। बसि तव्हां इहो मूंखे ॿुधायो त मां कहिड़े शहर में बीठो आहियां। तव्हांखे हिकिड़ो नज़ारो मूं ॾेखारे छॾियो आहे पाकिस्तान जे झंडो, पाकिस्तान जे परचम जो, जेको तमामु ख़ूबसूरत लॻल आहे ऐं मूंखे त पसंदि आयो। तव्हांखे बि पसंदि ईंदो।